नाज़रीन नवा खे ख़बर ॾियूं मलीर खां त गुलशन हदीद भरिसां टेंट सिटी में बरसात मुतासिर औरत फरज़ाना सुमरो पाण मथां पेट्रोल हारे बाहि ॾेई छॾी आहे। अवां खे अफ़सोसनाक ख़बर ॾियूं त गुलशन हदीद भरिसां टेंट सिटी में बरसात मुतासिर औरत फरज़ाना सुमरो पाण मथां पेट्रोल हारे बाहि ॾेई छॾी आहे। फरज़ाना सुमरो ज़ाल ज़मीर सुमरो बाहि लॻण सबबि सड़ी ज़ख़्मी थी पई, खेसि गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे मलीर मां केटी न्यूज़ जो रिपोर्टर वहीद मुराद सियाल। जी वहीद, अपडेट कजो। जी बिल्कुल, गुलशन हदीद भरिसां सिंध सरकार जी टेंट सिटी में एक अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जिते बारिश मुतासिर औरत आहे फरज़ाना सुमरो, जंहिं मुबैना तौर ते पंहिंजे मथां पेट्रोल हारे पाण खे बाहि ॾेई छॾी आहे। इन हवाले सां हुतां जे डॉक्टर फोकल पर्सन डॉक्टर फारूक चांडियो चवणु आहे त बाहि सबबि जेका औरत आहे फरज़ाना सुमरो उहा तमामु घणो सड़ी चुकी आहे ऐं गणती जोगी हालत में एम्बुलेंस जे ज़रिए उनखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। असांजी SHO स्टील टाउन सां ॻाल्हि ॿोल थी आहे, केटी न्यूज़ सां हुन ॻाल्हाईंदे चयो आहे त हीउ ज़ाल मुड़ुस जो जहिड़ो आहे ऐं उते जॾहिं पुलिस पहुती आहे त जेके मुख़्तलिफ़ जेके टेंट आहिनि उन टेंट में रहंदड़ बारिश मुतासिर ॿुधायो त हिते ज़ाल मुड़ुस जो जहिड़ो थी पियो, जंहिंमें जज़्बात में अची जेको आहे सो औरत पंहिंजे मथां पेट्रोल हारे बाहि ॾेई छॾी आहे। जेका औरत तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु तमामु घणो सड़ी चुकी आहे, उनजी हालत तमामु घणी गणती जोगी आहे। पुलिस पिणु वहियल आहे, डॉक्टर पिणु हुन सां गॾु वहियल आहिनि, एम्बुलेंस ज़रिए हुनखे अस्पताल पहुचायो वियो आहे। बाहि वारे वाक़े खां पोइ हिते जेको आहे सो तमामु घणो हरास पखिड़ियल आहे। वॾी महिरबानी अपडेट करण लाइ वहीद मुराद सियाल।